नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन तव्हांखे पसंदि ईंदी। सो ही आहे त जन्नत जो इजाज़तनामो ऐं कंहिंजे हथां मिलंदो, कंहिंखे मिलंदो, उन जे मुतालिक़ तव्हांजी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जी निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तो, हिकु भेरो हज़रत मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी मुलाक़ात थी त हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन मौला अली खे ॾिसी करे मुस्कुरायो। हज़रत सैयदना हैदर कर्रार रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन पुछो तव्हां छो मुस्कुराए रहिया आहियो। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त मूं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन खे फरमाईंदे ॿुधो त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त पुल सिरात तां उहो माण्हू गुज़रंदो जंहिंखे हज़रत अलीयुल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन तहरीरी इजाज़तनामो ॾींदा। इहो ॿुधी करे हज़रत सैयदना अलीयुल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु बि मुस्कुराइण लॻा ऐं फरमायूं त मां तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां तव्हांजे लाइ बयानु कयल ख़ुशख़बरी न ॿुधायां त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पुल सिरात तां गुज़रण जो तहरीरी इजाज़तनामो सिर्फ़ु उन ई खे मिलंदो जेको माण्हू हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ सां मुहबत करण वारो हूंदो। हज़रत सैयदना शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त इहो पुल सिरात तां गुज़रण वारो तहरीरी इजाज़तनामो सिर्फ़ु उन ई माण्हू खे मिलंदो जेको सैयदना अबू बकर सिद्दीक़ सां मुहबत करण वारो हूंदो। त प्यारा दोस्तो, पुल सिरात तां गुज़रण जो जेको तहरीरी इजाज़तनामो हूंदो सैयदना शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे हथनि मुबारकनि सां अता कयो वेंदो, यानी मौला अली शेर ख़ुदा इजाज़तनामो तहरीरी इजाज़तनामो पंहिंजे हथनि मुबारकनि सां अता फ़रमाईंदा ऐं सिर्फ़ु उन माण्हू खे अता फ़रमाईंदा जेको माण्हू सैयदना अबू बकर सिद्दीक़ सां मुहबत करण वारो हूंदो। त सुबहान अल्लाह, अल्लाह पाक असां तव्हांखे सहाबा किराम अलैहिमुर रिदवान जी मुहबत नसीब फ़रमाए। प्यारा दोस्तो, अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी मुहबत सां गॾोगॾु अल्लाह जे प्यारे महबूब जे सहाबा किराम सां मुहबत रखो। यकीनन सहाबा उहे आहिनि जिन जे लाइ अल्लाह जे महबूब फरमायो त मुंहिंजा सहाबी सितारनि वांगुरु आहिनि, जंहिं बि उन्हनि जी पैरवी कई यकीनन उहो माण्हू कामयाबु थी वियो, उहे माण्हू ख़ुशि नसीब आहिनि। त असां तव्हांखे सहाबा किराम अलैहिमुर रिदवान जी मुहबत रखणु घुरिजे, उन्हनि जो अदब करणु घुरिजे। अल्लाह पाक असां तव्हांखे सहाबा किराम अलैहिमुर रिदवान जी मुहबत ऐं उन्हनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त प्यारा दोस्तो, अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हीअ हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।